बाबा मां समझा थो अॼु चाचा अव्हां खे कुछ घणो याद पियो अचे ईअं आहे न। पुट तुंहिंजी इहा ई त खूबी आहे जो तूं मुंहिंजूं परेशानियूं जल्दी सम्झी वेंदो आहे। बाबा मां अव्हां खे इन लाइ समझा थो छो त अव्हां बि मूंखे हिकु दोस्त जहिड़ो रवैयो ॾिनो आहे, हिकु आम रवाजी पीउ जहिड़ो रवैयो नाहे ॾिनो। सोहराब बि सदाई ग़लत फहमियुनि जो शिकार रहियो ऐं हुन मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झो। हुनखे माण्हुनि ग़लति ॿुधायो ऐं हू ग़लति सम्झंदो ऐं ॿुधंदो रहियो। संदसि हुनजी इहा महदूद सोच असां सभिनी खां हुनखे परे करे छॾियो। बाबा असां कोशिश त कईसीं न चाचा जी ग़लत फहमी खे दूर करण जी, ईअं आहे न। ॾिस यासिर पुट, हुन कॾहिं मुंहिंजो मौक़िफ़ ॿुधो ई न आहे ऐं न ई हुन इहा कोशिश कई आहे त इन दूरी खे ख़तमु कजे। बाबा मां कोशिश कयां। तो ॾिठो हो न त हुन कहिड़ो रिएक्शन ॾिनो जॾहिं हू असांजे साम्हूं आयो। मां इहो चवंदुसि पुट तूं हरू भरू इन जे विच में न अच। बाबा चाचा एॾी शिदत वारी नाराज़गी छो रखी वेठो आहे? एड़ो छा हुयो भला जो हू रिश्तनि नातनि खे बि नथो मञे? ग़लती मुंहिंजी पुट। मूं सम्झो त मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजी सोच खे मूंखे सम्झण जी कोशिश कंदो, पर हुन ईअं न कयो। सम्झण जी ॻाल्हि त परे, पर हू मुंहिंजो जानी दुश्मन थी बीठो। मलीर ऐं गडाब जी ज़मीनुनि ते तुंहिंजे चाचे कब्ज़ा कराया छो त इहे तुंहिंजे ॾाॾे जे नाले ते हुई। 27 डिसंबर वारे वाक़े खां पोइ ऑफिसुनि जा रिकॉर्ड मुकमिल सड़ी विया हुआ, जंहिंमें असांजो इन्हनि ज़मीन जो रिकॉर्ड बि हुयो जेको सड़ी वियो। मां उहो रिकॉर्ड दुरुस्त कराइण जे लाइ इहा ज़िम्मेवारी हिकु तपेदार खे ॾिनी, पर उहो तपेदार करप्ट सोच जो निकितो। हुन समूरो रिकॉर्ड ॾिसी तोरे चाचे सोहराब खे भड़काइण शुरू कयो ऐं हुन आस्ते आस्ते उहो सॼो रिकॉर्ड हुन जे नाले ते करे छॾियो। ऐं पोइ चाचा हुन समूरे मामले खे ग़लति सम्झी करे अव्हां खे पाण खां परे करे छॾियो। पुट न रुगो परे करे छॾियो, पर तपेदार जे चवण ते मुंहिंजे मसां केस दाख़िल करे मूंखे जेल कराए छॾियो। जॾहिं तूं 10 सालनि जो 10 महीना मां जेल काटे आयुसि। पर बाबा मां सम्झां थो अव्हां हाणे बि चाचा जी मिल्कियत जो हिसो संदसि नाले रखियो आहे। पर पुट इहो सभु कुझु सम्झाइण ऐं ॿुधाइण जे लाइ वॾे भाउ जी हैसियत में मां हुन वटि कई भेरा वियो आहियां। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे, हरू भरू दिलि ॾुखी पवंदो। तूं इहो ॿुधाए त तूं किथे अप्लाई कयो आहे या अञा कुझु सोची पियो? छा फाइनल करणो आहे तोखे? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं पंहिंजो को प्लान ॾे। बाबा मूं पंहिंजूं सीवीज़ काफ़ी कंपनी ॾे मोकिलियूं आहिनि, सो हाणे ॾिसूं कॾहिं था घुराइनि। ओके पुट, मां हाणे हलां थो, मूंखे हिकु मीटिंग अटेंड करणी आहे। बाबा अव्हां परेशान न थियो, मां अव्हां जी ऐं चाचा जी जल्द सुलह कराईंदुसि। ओके पुट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।